जोईअ में ज़रई पानी बंद हुअण खिलाफ़ पुछड़ी आबादगार सरापा एहतजाज। चौथे ॾींहं ते बि जोई बैराज मां निकिरंदड़ पुछड़ीअ जे शाखनि छन्नी माइनर 8 शाख 7 शाख चंजाणी माइनर समेत समूरनि शाखनि जे आबादगारनि जो ज़रई पाणी न मिलण खिलाफ़ मखदूम बिलावल पार्क अॻियां इरिगेशन राशि ऑफिसरनि एसी इंजीनियर एसडीओ खिलाफ़ मेयर गाॾी शींहं रिंद इमाम अली रुस्तमानी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू जोई रोड ते धरणो हयो। उन मौके ते आबादगार अॻुवाणनि मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयो त नाताल खे 1 महीनो गुज़री वञण बावजूद जोई बैराज ते मुक़रर थियल इरिगेशन जे अमलदारनि मुंड जे बाअसर आबादगारनि सां मिली भगत करे पुछड़ीअ जे आबादगारनि जे हिसे जो पाणी पैसनि एवज़ मथे वेकिरो करे छॾीनि था। हिननि चयो त जोई बैराज जे पुछड़ीअ में ज़रई पाणी देर सां पहुचण करे लखें रुपया कर्ज़ खणी पोखियल फसल सुकी सड़ी रहिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि ऐं एमपीए जोई पीर सैयद साले शाह जिलानी एमएनए रफ़ीक अहमद जमाली ऐं ॿियनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त जोई बैराज जे पुछड़ीअ वारनि शाखनि में ज़रई पाणी ॾेई आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत में एहतजाज जारी रहंदो। मोहम्मद हनीफ लिगारी, टोंग न्यूज़, जोई दादू।